नाज़रीन जीअं त हींअर असां लाड़काणे शहर जे लोअर कॉलोनी जेका पुराणी लोअर कॉलोनी आहे उते असां मौजूदु आहियूं ऐं हिते अॼु तव्हांखे मिलंदा ईंदासीं लाड़काणे जी गुलूकारा लाड़काणे जी उहा फ़नकारा जंहिंसां साल पहिरियां हिकिड़ी ट्रेजिडी थी जंहिंमें उन्हनि सां दिमाग़ी फालिज जेको अटैक थियो जंहिंमें हुननि जो जेका उन्हनि खे तकलीफ़ हुई न सिर्फ़ु उनखे पाण खे तकलीफ़ हुई पर पूरी फैमिली उन्हनि जी परेशान हुई। बेसिकली हू पाण ग़रीब मिसकीन तबिके सां वास्तो रखनि था ऐं उनखां अलावा उन्हनि जो जेको घर जो जेको खाइण पीअण जे हवाले सां घर जो जेको चरखो आहे उहो बि सॼो हिन ते ई डिपेंड करे पियो। ऐं उहा जेका लाड़काणे जी फ़नकार आहे उहा आहे सलमा सागर। सलमा सागर जो अॻु में इलाज करायो ऐं उन्हनि जा नाला बि मां ज़रूरु वठंदुसि छो त जेकॾहिं को सुठो कमु करे थो त उनजो माण्हू ज़रूरु नालो वठे। उन में जावेद बिरोही हो लाड़काणे मां, उन्हनि तमामु घणी हुननि जी हेल्प कई। जेको हितां उन्हनि खे वठी विया लाहौर बि वठी विया ऐं कराची में बि वठी विया ऐं लाहौर में वरी पाकिस्तान जी तमामु वॾी गुलूकारा सनम वारवी उन्हनि बि उन्हनि जी हेल्प कई। त हुननि जी तबियत त खणी सही थी वई पर उन्हनि जो जेको आवाज़ु आहे न उहो हींअर ताईं आवाज़ु सही न थी सघियो आहे। उन जे करे हिननि सां माली जेके हुननि सां मसइला थियनि था उहे तमामु घणा पेश थियनि था। हीउ रमज़ान जो महीनो आहे, हिन में अहिड़नि फ़नकारनि अहिड़नि माण्हुनि अहिड़नि ग़रीब मिसकिन माण्हुनि जी मदद करणु खपे ऐं असां अॼु उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं ऐं पाण उहो छो त कोन था ॻाल्हाए सघनि। ये मसला साईं जेके हुया असांजा माली मसला त हुयासीं त ग़रीब को माली मसलो कॾहिं चरखो हले पियो ॻाइण वॼाइण जो का पाण पिया वञूं कंहिं सां संगत साथी सां पर पिया कमाए पिया अचूं। ॿियो हिननि जो छोकिरी जो भाउ आहे मुंहिंजो पुटु आहे फर्ज़ु कयो उहो मुंहिंजो बचो आहे उहो वरी हिननि जी हेल्प में कॾहिं तगारी ते वञे अची वीचारो कॾहिं चिंची सां वञे कॾहिं कोलका सां वञे हे गुज़र सफ़र ईअं हीअं हलंदो रहियो आहे 12 साल थियनि ताईं। बाक़ी हाणे अलाह वॾो आहे, अॻे बि अलाह में अलाह कंदासीं छोकिरी ॻाल्हाए विझे 3 साल 2 साल ॻाल्हाए नथी। असां जेका हेॾी हैदत थी वञे जो असांजो बचो ॻाल्हाए विझे असां अलाह जा शुक्राना। हाणे के वस वारा के तव्हांजे भरिसां छो त तव्हां लोअर कॉलोनी में था, मां हिते ॾिठो त घणा एॾा सारा बंगला आहिनि ऐं तव्हांजो जेको घरु आहे उहो सफ़ा जेको बल्कि भिती कोन्हे का, हिते जेको पर्दा ऐं तव्हांजो पतरूं आहिनि उहे पुराणियूं। उन में हीअ जेके रमज़ान शरीफ़ जो महीनो हले थो त हिन में अहिड़ा माण्हू हिते बंगला अलाए कहिड़ा कहिड़ा उन्हनि जा कलर थियल आहिनि, मां त अजीब क़िस्म जा रंग बि ॾिठा आहिनि उन्हनि जा। त पोइ उहे तव्हांजी मदद या उनजे हवाले सां तव्हां वटि कोन आया? साईं तक़रीबन असांखे हिते बि असांखे 10 महीना थिया आहिनि ऐं वाक़ई हे असांजो शहनशाह इलाइक़ो थी वियो आहे पर असांखे ईअं को पाड़े वारो दड़ी ईअं न आयो आहे त बाबा हितां सां असां बस हेल्प कयूं। असां ग़रीब आहियो छा आहे छा न आहे पोइ जेको अंदरूनी तौर ग़रीबी तौरु जेको हुननि जो पंहिंजो सिलसिलो हले थो ईअं ग़रीब पंहिंजो हलायूं। बाक़ी रहियो साल असांजो कोई बि न मसला इहे त खाइण खां कॾहिं इंसान मुथाज रहंदो आहे। शाबस आहे शबो लाल ज़रीना नाज़ उहा थोरी घणी मूंसां मदद हिन वक़्तु बि कंदा आहिनि। जहिड़े टाइम मां वेंदी आहिनि मूंखे मोटाईंदा आहिनि। हे प्लाट जेको आहे इहो बि परायो आहे, आरज़ू तौरु वेठा आहियूं, उहो बि मूंखे उन्हनि हाली वठी ईंदो आहे साल ॾेढ बाबा थी असां सां इहो ई चकर आहे त असांखे पानी खाइण खां कोन्हे। हे हिते आहे जेका मुंहिंजी कमाइण मुंहिंजो पोटो आहे उन वीचारे जो पेट हेॾो आहे। शाबस आहे उन्हनि खे जिन्हनि मदद कई असां अलाह उन्हनि खे वधाईंदो। जेतिरे टाइम असां सां उन्हनि साथ ॾिनो सुठे नमूने जावेद बिरोही ज़रीना नाज़ सनम वारी सां सुठो असां सां हलिया। पोइ अलाए ख़र्चु एतिरो ई हुयो जेको खपी वियो जंहिंमें हे एतिरी थी वई। ईअं ई हूंदो अस्पताल जो ख़र्चो खपी वियो हूंदो असां सुठो हल पिया। बाक़ी हिते आया आहियूं त के असां बिलावल साहिब खे ज़रदारी साहिब खे इहो अर्ज़ु था कयूं ख़ुदा वास्ते असांजी मदद कयो। असां घर खां बेघर आहियूं, मुराद अली शाह खे बि चऊं था त असांजी ख़ुदा वास्ते वाहर करे असांजी मदद करे असांजी हे हालत को असांखे बजाए असांजो जीअं गर्मियूं अचनि था तीअं नाग था निकिरनि। असां नागनि में हूंदा आहियूं वाह हे सॼी घेटी असांजी नागनि में। साईं असांजी बि अपील असांजे पंहिंजे शहनशाह सिंध जे बिलावल साहिब खे अर्ज़ु कंदासीं ऐं आसिफ़ साहिब खे। असांखे त तक़रीबन 40 साल थिया आहिनि 50 साल थिया आहिनि असां लाॻापियल पीपल्स पार्टी में आहियूं पर हिन वक़्तु ताईं असांजे इन गुरबत खे बि कंहिं तकियो ई न आहे ऐं अलाह हिननि खे आबाद करे असां आहियूं बि पी सफ़ा 40-50 सालनि खां पोइ बि असांजो वाहर कोई नथा कनि। असां इहा अपील कंदासीं त महिरबानी करे असांजी वाहर कनि। असांजी गुरबत आहे असांखे तव्हां ॾिसो था असांजो जहानी जो ग़रीबी जो हले थो, कॾहिं आहे कॾहिं न आहे।
हिन वक़्तु हे रमज़ान जो महीनो आहे असांखे एतिरो न आहे जो बचण को लटड़ो आहे को कपिड़ो आहे को ईद आहे आख़िर बचा त घुरंदा आहिनि साईं। हींअर उन्हनि सां माली जेके हुन जा मसइला आहिनि उहे तमामु घणा आहिनि। उन्हनि जो अमर जो चवणु हो त जेको हीउ प्लाट आहे जंहिं ते हीउ वेठा आहिनि इन में बि हीउ बि प्लाट परायो आहे, फ़िलहालु टेम्पररी हिते वेठा आहिनि, का गारंटी न आहे त केसीं ताईं वेठा आहिनि। ऐं उनखां अलावा हिननि वटि का चो दीवारी का बि कुझु कोन्हे। इहो हिननि जो हिकिड़ो नंढिड़ो मनहु आहे जंहिंमें रहनि था, बाक़ी हिते कपिड़ा ऐं पाचका ऐं उनखां पोइ हिकु जेके पतरूं आहिनि उहे आहिनि। सो ख़ुदारा अहिड़नि माण्हुनि जी तव्हां हेल्प कयो ऐं हुननि गवर्नमेंट खां बि अपील कई त ख़ुदारा असांजी हेल्प कई वञे, असांजी मदद कई वञे। बीमारी जेका आहे उन बीमारी खां छुटकारो ॾियारियो वञे, इलाजु करायो वञे नियाणीअ जो, त जीअं हू ॻाल्हाए सघे, ॻाए न बि सघे पर ॻाल्हाए सघे। उनखां अलावा उनजी औलाद सां बि मसइला आहिनि, हिननि सां माली मसइला बि तमामु घणा आहिनि। इन हवाले सां जेके बि सरहदी वारा आहिनि उहे असांजे नंबर ते या मां नंबर हिननि जो हलाईंदुसि, उन नंबर ते तव्हां जेको आहे सो राब्तो कयो त जीअं हिननि जी मदद थी सघे। हीउ रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे ऐं हीअ भलारो महीनो आहे। हिन में तव्हां हूअं त अलाए केतिरनि माण्हुनि खे तव्हां ॾींदा हूंदो पर उहा का ख़बर कोन्हे का, पर हीउ अहिड़ो कमु आहे जंहिंमें तव्हांजे साम्हूं जेकॾहिं अधी सही थी वञे थी त उहो वरी तव्हांजे साम्हूं आणींदासीं त हुननि जो आवाज़ु सही थिए थो या नथो थिए। तव्हां ख़ुदा अहिड़नि माण्हुनि जी मदद कयो।